وعلى كل من تبعهم بإحسان إلى يوم الدين. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. يا أيها الذين آمنوا اتقوا الله ولتنظر نفس ما قدمت لغد واتقوا الله إن الله خبير بما تعملون. اللهم صل على سيدنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وبارك وسلم عدد خلقك ورضا نفسك وزنة عرشك ومداد كلماتك وعدد كل معلوم لك دائما أبدا. मुझा मुसलमान भाइरो, असां तहां हिन दुनिया जे जहान में आरजी तौर ते आया हूं. हे दुनिया जो जहान हमेशा रहण जो जहान कोन्हे को. दुनिया जी जिंदगी हर माण्हू समझे तो दुनिया फानी आ. हिकिड़े ॾींहुं असां तहां खे दुनिया जा घरड़ा बच्चा ॿार माल मता पोख पला ज़मीनूं धंधा ऐं कारोबार ये सभु हिते दुनिया में छॾे करे हथे ख़ाली असां तहां खे अॻे जहान ॾे हलणो. अल्लाह साईं हिन दुनिया जे जहान में इंसान खे जेको मोकिलियो आहे, इंसान जो इम्तिहान हले थो पए. ये दुनिया जो जहान इम्तिहान गाह, ये रहण जी जाइ नाहे. ये मुसाफ़िर खानो आ. एको हमेशा जे घरनि ठाहिण जो मक़ाम कोन्हे को. अल्लाह तबारक व तआला हिन दुनिया जे जहान में इंसान खे इहो इम्तिहान ऐं पेपर ॾेई करे मोकिलियो आहे, जंहिंजे मुतालिक़ रब साईं सूरे ज़ारियात में इरशाद फरमायो, वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून. असां इंसाननि खे ऐं जिन्ननि खे इन लाइ पैदा कयो आहे त जीअं इंसान ऐं जिन्न दुनिया में अल्लाह खे वञी करे सुञाणे. हदीस पाक में ईंदो आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इरशाद फरमायो, अल्लाह साईं सभिनी रूहनि खे हिकु हंधि जमो कयो आलम अरवाह में, ऐं पोइ उन्हनि सभिनी रूहनि खे गॾु करे रब तबारक व तआला उन्हनि सभिनी खां हिकिड़ो वाइदो वरितो. उनजो तज़किरो अल्लाह तबारक व तआला सूरत आराफ में कयो, अलस्तु बिरब्बिकुम क़ालू बला. सभु इंसान हिकु हंधि गॾु हुया. ऐं किताबनि में ईंदो आहे, उन जहान में जंहिं इंसान जो हिक ॿिए ॾे मुंहुं हुयो या हिक ॿिए जे भरिसां हुया, दुनिया में उन जा असर निकिरंदा इहे जो उन्हनि जी पाण में मोहबत रहंदी. किन इंसाननि जूं उते पाण में पुठियूं बि हुयूं, उन जा असर दुनिया में इहे निकिरंदा आहिनि जो उन्हनि जी पाण में मोहबत न हूंदी आहे. उन रूहनि जी जहान में अल्लाह साईं इंसान को हिकिड़ो वचन वरितो, वाइदो वरितो, अलस्तु बिरब्बिकुम, इंसानो मां तव्हांजो रब न आहियां, मूंखे दुनिया में वञी करे सुञाणींदो. रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे रूह मुबारक सभ खां पहिरियों जवाब ॾिनो, भला अल्लाह साईं हाओ तूं असांजो रब आ, असां तुंहिंजी पहचान रखंदासीं. ऐं पोइ हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे इन जवाब मुबारक खे ॿुधी करे रूहनि जे जहान में असां तहां बि इहो इक़रार करे आयासीं, अल्लाह साईं वाकई तूं असांजो रब आहे. पोइ उते इंसान वाइदो करे आयो. हिते दुनिया में जॾहिं अचे थो पियो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इरशाद फरमायो, अल अरवाहु जुनूदुम मुजन्नदतुन. अल्लाह साईं रूहनि जा हिकिड़ा लश्कर ठाहे छॾिया. हिकिड़ा दुनिया में ॾिसूं था असां इंसान ॼमनि था पिया, हिकिड़ा इंसान फोत थियनि था पिया. इहो रब जो हिकिड़ो निज़ाम आहे तयशुदा. उन तरीक़े मुताबिक़ हिकिड़ा इंसान दुनिया में अचनि था पिया, उहो रूहनि जे जहान मां निकिरी करे हिन दुनिया में अचनि था. अल्लाह सां जेको कयल वाइदो आहे, उन वाइदे खे अल्लाह साईं दुनिया में इम्तिहान बणायो. इंसान इन वाइदे खे केतिरो पाड़े थो, केतिरो इन वाइदे खे निभाए थो, केतिरो इन वाइदे जी पुठी थो ॾे. इंसान अल्लाह खे सुञाणे थो पियो इन दुनिया जे जहान में, या अल्लाह खे विसारे थो वेहे. अल्लाह ताला इहो बि करम कयो असां तव्हांजे मथां जो रब साईं इन वादे खे यादि कराइण जे लाइ
रब ॾिसो केॾो करीम आहे। दुनिया में इम्तिहान थींदो आहे, पेपर लिकाईंदा आहिनि, पेपर आउट थी वेंदो आहे त इम्तिहान कैंसल थी वेंदो आहे, बाबा पेपर लीक थी वियो, आउट थी वियो, ॿीहर ठहंदो। लेकिन अल्लाह ताला दुनिया खे इम्तिहान गाह बणायो, आज़माइश हले थी, इम्तिहान हले थो पियो, लेकिन अल्लाह साईं पेपर लीक करे छॾियो। ऐं न सिर्फ़ अल्लाह साईं उन दुनिया में पेपर लीक कयो त छा करणो आहे तव्हांखे, सभु कुझु रब साईं ॿुधायो, उन जो इंतज़ाम बि करे छॾियो अल्लाह साईं। अल्लाह साईं नबियनि जो सिलसिलो मोकिलियो, अल्लाह किताब मोकिलिया, क़ुरान पाक असां तव्हांजे लाइ इहा वॾी ख़ुशकिस्मती आहे जो अल्लाह साईं आख़िरी नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उम्मती बणायो। अल्लाह साईं क़ुरान पाक जहिड़ी असां तव्हांखे नेमत ॾिनी, इहे सभु शयूं अची करे अल्लाह सां कयल उहो वाइदो थियूं असांखे यादि ॾियारायो। दीन जो जेको बि कमु थिए थो पियो, क़ुरान हदीस जी जेका बि तालीम थिए थी पई, ये जलसा थियनि था, तबलीग थिए थी पई, क़ुरान पढ़ियो पढ़ायो वञे थो, ॿुधायो वञे थो पियो, ये सभु उन वादे जी यादि दहानी जी सूरत आहे। इंसान खे अल्लाह साईं दुनिया जे जहान में लम्हे लम्हे उन कयल वादे जी पासदारी अल्लाह यादि थो ॾियाराए त बाना तूं मां अल्लाह सां वचन कयो आहे, वादो कयो थी त मां अल्लाह खे दुनिया में सुञाणींदुमि, हाणे मुंहिंजे सुञाण खे विसारींजाए न। ये दुनिया जे जहान में असां तव्हां मुंहिंजा अज़ीज़ो इन लाइ आया आहियूं त अल्लाह खे सुञाणियो। ऐं जंहिं इंसान अल्लाह खे सुञातो, जंहिं इंसान अल्लाह सां ताल्लुक जोड़ियो, उहो इंसान ख़ुशकिस्मत आहे। ऐं जेकॾहिं इंसान दुनिया जे जहान में अंधो थी करे अहिड़ी जिंदगी गुज़ारे तो अल्लाह पनाह में रखे जो माण्हू को अल्लाह विसरी वञे, क़ुरान विसरी वञे, अल्लाह सां ताल्लुक विसरी वञे, इहो इंसान कामयाब इंसान न आहे, नाकाम इंसान। कामयाबी इंसान जी इहा जो अल्लाह सां ताल्लुक हुजे। क़द अफ़लह मन तज़क्का व ज़कर अस्म रब्बिही फसल्ला। अल्लाह फरमाए कामयाब माण्हू उहो जंहिं पाण खे पाक कयो, अल्लाह खे सुञातई, निमाज़ पढ़ी, अल्लाह खे यादि कयईं, इहा हक़ीक़ी कामयाबी आहे। दुनिया में असां जेकॾहिं पैसो कमाईंदा आहियूं, माण्हू ख़ुशि थींदा आहिनि, मां कामयाब थी वियो, घर सुठो ठाहियोसीं, असां ख़ुशि थी वेंदा आहियूं, मां कामयाब थी वियुमि, औलाद असांजी जेकॾहिं कंहिं मर्तबे ते पहुचंदी आहे, असां ख़ुशि थींदा आहियूं, मां कामयाब थियुमि, इम्तिहान पास कंदी आहे असांजी औलाद, असां ख़ुशि थींदा आहियूं त मां पास थी वियुमि, मां कामयाब थी वियुमि। इहे दुनिया जूं कामयाबियूं मुंहिंजा अज़ीज़ो आरज़ी कामयाबियूं आहिनि, इहे इते ई पयूं हूंदियूं। हक़ीक़ी कामयाबी इहा जो इंसान अल्लाह खे सुञाणे, अल्लाह सां ताल्लुक हुजे, ऐं पोइ आख़िरत में जॾहिं इहो माण्हू दुनिया जो जहान छॾे करे वेंदो, फमन ज़ुहज़िह अनिन नार व उदखिलल जन्नत फ़क़द फाज़। अल्लाह फरमायो जेको जहन्नम खां बची वियो, जन्नत में दाख़िल थियो, अल्लाह राज़ी रहियोसि, इन इंसान जी हक़ीक़ी माना में कामयाबी। ए दुनिया जे जहान में असां आरज़ी तौर ते आया आहियूं, ऐं अल्लाह साईं असां तव्हांखे इहा तलकीन कई आहे क़ुरान करीम में बार बार, या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाह, ईमान वारो अल्लाह को डिॼी करे जिंदगी गुज़ारियो। इंसान जिंदगी अहिड़ी गुज़ारे जो अल्लाह जा हक़ बि अदा करे, अल्लाह जे मख़लूक जा हक़ बि अदा करे, कंहिं बि इंसान खे रंजाए न, कंहिं बि इंसान खे ईज़ाए न, कंहिंखे तकलीफ़ न पहुचाए, कंहिंजो हक़ न खाए, कंहिंसां ज़ुल्म न करे, कंहिंसां नाजाइज़ी न करे, इहा असुल कामयाबी वारी जिंदगी आहे। बाक़ी दुनिया जे जहान में जेकॾहिं माण्हू ॿ पैसा ठाहिया, नाजाइज़ तरीक़े सां ठाहियईं, ज़ुल्म कयईं, माण्हुनि जा पैसा खाधईं, माल फबायईं, धोखा कयईं, माण्हुनि सां नाजाइज़ियूं कयईं, इहा दुनिया जे जहान जी कामयाबी भले माण्हू सम्झे, पर हक़ीक़त में इन इंसान पंहिंजो सभु कुझु विञाए छॾियो। दुनिया बि इन इंसान जी बर्बाद हूंदी आहे। अहिड़े इंसान जी ज़िंदगी में सुकून न हूंदो। जेकॾहिं ॾिसो तव्हां अॼु दुनिया जे जहान में माण्हुनि वटि ऐश अशरत जा सभु सामान आहिनि। अॼु असां तव्हां वटि उहे राहत जा सामान मौजूद आहिनि जेके पुराणे ज़माने में बादशाहनि वटि बि कोन हूंदा। लेकिन अॼु जे इंसान को तव्हां पुछी ॾिसंदो, जेको माण्हू अल्लाह जे ज़ात सां ताल्लुक न रखंदो, जंहिंखे अल्लाह जी सुञाण न आहे, पंहिंजे भर में विहाए करे हाल अहवाल ओरींदोसि, चवंदो दुनिया जी सभु शइ आहे पर दिली सुकून कोन्हे। पर जंहिं इंसान जी ज़िंदगी में अल्लाह सां ताल्लुक हूंदो, अल्लाह जे ज़ात जी सुञाण हूंदी, उन इंसान जे ज़िंदगीअ में अल्लाह सां सुकून भरे छॾींदो। अला बिज़िक्रिल्लाहि तत्मइन्नुल क़ुलूब। अल्लाह सां इरशाद फरमायो, अल्लाह जे नाले में इहा बरकत आहे जो इन सां दिल में सुकून ईंदो आहे।
अल्लाह जे नाले वठण जे करे इंसान जी तबियत साई थी वेंदी आहे, जिस्म साओ थी वेंदो आहे, रूह ताज़ो थी वेंदो आहे। ऐं जे अल्लाह जो नालो न वठंदो इंसान त पोइ जिस्म इंसान जो ताज़ो न रहंदो, दिलि मुर्दा थी वेंदी, दिलि में सुकून न रहंदो, चैन न रहंदो, ज़िंदगी बर्बाद थी वेंदी आहे ईअं इंसान जी। हज़रत साईं मोहम्मद राशिद रोज़ेधणी रहमतुल्लाह अलैह जेके पागारा ख़ानदान जा बानी हुया, उन्हनि जे मलफूज़ात में वाक़ियो ईंदो आहे त हिकिड़े दफ़े कंहिं जॻह तो उन्हनि जो लंघ थियो, फ़क़ीरनि जी जमात साण हुई, हिकिड़ो फ़क़ीर वेठो तरसिया किथे कंहिं जाइ ते। ईअं इंसान जॾहिं वेंदो आहे कंहिं गहरी सोच में त ज़मीन खोटींदो आहे, ईअं को खोटे पियो ज़मीन, खोटींदे खोटींदे ॾिठईं त हेठों साओ गोंच निकितो। पीर साईं खे चई साईं अजीब ॻाल्हि आहे, हिते वण बि कोन्हे को, पर हीअं मां धरती जो खोटियो में त हितां हिकिड़ो साओ गोंच निकितो आहे। पीर मोहम्मद राशिद रोज़ेधणी रहमतुल्लाह अलैह फरमायो, अबा हिते कंहिं ज़माने में अल्लाह जो नालो वरितो हो, कंहिं इंसान हिते वण लॻल हूंदो, उन वण जे हेठों वेही करे कंहिं माण्हू अल्लाह जो नालो वरितो आहे, अॼु वण त कटिजी वियो आहे, उन जो असर इहो आहे जो ज़मीन में उहा सावक मौजूद आहे। ऐं पोइ फरमायूं पुट जंहिं जाइ ते अल्लाह जो नालो वठिबो अल्लाह उन जाइ खे ईअं साओ करे छॾींदो। इंसान जे दिलि में अल्लाह जो नालो वठंदो, दिलि बि साई हूंदी, ज़िंदगी में अल्लाह सां ताल्लुक हूंदो, ज़िंदगी बि साई हूंदी, ज़िंदगी में सुकून हूंदो। पर अल्लाह सां ताल्लुक न हूंदो पोइ दुनिया जे जहान में ॾिसो था तव्हां हशर, अॼु दुनिया जे माण्हुनि जो उहे हर शइ उन्हनि वटि आहे, लेकिन अल्लाह सां ताल्लुक न हुजण जे करे, रब जे सुञाण न हुजण जे करे उन्हनि जे ज़िंदगियुनि में सुकून न आहे, चैन न आहे, राहत न आहे। इंसान जे चाहे थो त हीअ ज़िंदगी बि मुंहिंजी सुकून में गुज़रे, आख़िरत बि मुंहिंजी सुकून में गुज़रे, क़बर बि मुंहिंजी सुकून वारी हुजे, त पोइ उन जो नतीजो इहो आहे त अल्लाह जे ज़ात सां ताल्लुक रखे इंसान। जॾहिं अल्लाह जे ज़ात सां ताल्लुक रखंदो आहे त पोइ अल्लाह तबारक व ताला इंसान जा बेड़ा पार करे छॾींदो आहे। दुनिया बि इंसान जी ठही पवंदी आहे, आख़िरत बि इंसान जी ठही पवंदी आहे। अल्लाह साईं क़ुरान करीम में इहा ई शइ असांखे बार बार सम्झाई त अल्लाह सां पंहिंजो ताल्लुक जोड़ियो। अल्लाह सां ताल्लुक जॾहिं इंसान जो जुड़ंदो आहे त पोइ उन इंसान जी ज़िंदगी उहा आख़िरत जे सोच वारी हूंदी आहे। उन इंसान जी ज़िंदगी जेका हूंदी आहे, उन जी नज़र जेका हूंदी आहे, उहा दुनिया ते न हूंदी आहे, उन जी नज़र आख़िरत ते हूंदी आहे, उन जी नज़र अल्लाह जे ज़ात ते हूंदी आहे। छो त सोच इंसान जी जेॾी वॾी थींदी न, ओतिरो अल्लाह तबारक व ताला उन इंसान खे दुनिया जे जहान में उन जी अखी न ॿुॾंदी। इंसान जेकॾहिं जहाज़ ते चढ़ंदो आहे मथे, त पोइ इंसान हेठि जो शीशनि खां असां ॾिसंदा आहियूं, दरियुनि खां, खिड़कियुनि खां, त पोइ दुनिया में असांखे जेके घरड़ा आहिनि उहे ईअं एतिरा नज़र ईंदा, माण्हू बि उहे किवलिन वांगुरु नज़र ईंदा। ऐं पोइ असां हैरत कंदा आहियूं त भई हल हिन जाइ ते हेॾी वॾी बिल्डिंग एतिरी थी नज़र अचे, माण्हू किवलिन वांगुरु था नज़र अचनि। उहो इन जे करे त इंसान जेॾो मथे थींदो वेंदो, ओतिरो दुनिया जी जहान जी नज़र इंसान जे निगाहुनि में हक़ीर थींदी वेंदी। असां पाण खे हेठि रखियो आहे, मथे ताल्लुक ॾिनो ई न आहे अल्लाह जे ज़ात सां, पोइ असांखे दुनिया जो जहान वॾो थो नज़र अचे, घर बि वॾा था नज़र अचनि, बंगला बि असांखे सुठा था नज़र अचनि, कारियूं बि असांखे वणनि थियूं पयूं, दुनिया जो हर रंग रोगन उहो असांखे पाण ॾे छिके थो पियो। पोइ हलाल आहे, हराम आहे, जाइज़ आहे, नाजाइज़ आहे, ज़ुल्म थिए थो, कंहिंसां नाजाइज़ी थिए थी, सभु शइ करे असां इहो था सम्झूं त न बसि पंहिंजे ज़िंदगी जो सुख कयां, पंहिंजे बचनि जो मां सुख कयां, इहा शइ मूं वटि अचे। पर जॾहिं अल्लाह सां ताल्लुक जुड़ंदो, इंसान मथे थींदो वेंदो, अल्लाह सां जो ताल्लुक जुड़ंदो आहे न, त पोइ दुनिया उनखे हक़ीर नज़र ईंदी, जीतामड़नि वांगुरु नज़र ईंदी, किवलिन वांगुरु नज़र ईंदी। पोइ उन इंसान जी दुनिया में अखि न ॿुॾंदी। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुबारक ज़िंदगी ॾिसंदो त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां वधीक दुनिया में कंहिंजो मक़ाम थी सघे थो पियो। काइनात जा सरदार आहिनि हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम, लेकिन हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन दुनिया खे कुझु बि न सम्झंदा। दुनिया बुरी न आहे, दुनिया में ज़िंदगी गुज़ारणी आहे इंसान खे, कोई बुरो न आहे। मौलाना रूमी रहमतुल्लाह अलैह हिकिड़ो अजीब मिसाल ॾिनो आहे त इंसान ॿेड़ी जो ठाहींदो आहे त पोइ उहा ॿेड़ी दरिया में लाहींदो न, सुक ते त कोन हलंदी, उहा त पाणीअ ते हलंदी आहे। ॿेड़ीअ जे लाइ पाणी ज़रूरी आहे इंतिहाई, लेकिन उहो पाणी जेकॾहिं अल्लाह न करे ॿेड़ीअ में सुराख थी वञे, अंदर जो अचे, त इहो साॻियो ई पाणी उन ॿेड़ीअ खे ॿोड़े विझंदो आहे। मौलाना रूमी रहमतुल्लाह अलैह फरमायो दुनिया बि पाणीअ वांगुरु आहे, इंसान खे दुनिया खां सवाइ कोन हलणो पवंदो, इहा ज़िंदगी आहे, अल्लाह ख़ल्क़ी आहे।
अल्लाह पेट ॾिनो आहे उन जे लाइ कमाइणो बि आहे, अल्लाह बचा ॾिना आहिनि उन्हनि जा हक़ अल्लाह रखिया आहिनि, हलाल तरीक़े सां उन्हनि जी परवरिश करणी आहे, जिंदगी गुज़ारणी आहे, खाइणो कमाइणो आहे। इहो पाणी इन ॿेड़ीअ जे लाइ ज़रूरी आहे, दुनिया ज़रूरी आहे। पर जॾहिं उहो पाणी इन ॿेड़ीअ में अंदरि अचे थो त इन ॿेड़ीअ खे ॿोड़े थो, ईअं दुनिया बि जे दिलि में घर करे वई, अंदरि इनखे आंदई। इहा दिलि त अलाह जे लाइ, इन में त अलाह खे जाइ ॾियणी, पर जे दुनिया खे इन दिलि में जाइ ॾींदो त पोइ इहा दुनिया इन इंसान खे ॿोड़ींदी। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन इहा महिनत कई त हिन दिलि में पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन दुनिया खे जाइ न ॾिनी, पंहिंजे सहाबिन खे बि इहो सेखारियो त हिन दिलि में दुनिया खे जाइ न ॾियो, हिन दिलि में अलाह जे ज़ात खे जाइ ॾियणी आहे, अलाह जो ज़िक्र करणो आहे, दुनिया जी ज़िंदगी गुज़ारणी बि आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन हिकिड़े मौक़े ते मस्जिद नबवी में वेठा हा, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे कंहिं सहाबीअ तोहफ़े में को कपिड़ो ॾिनो, ॾाढो क़ीमती कपिड़ो हुयो, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पाए मस्जिद नबवी में वाज़ कनि पिया। सहाबा इंसान आहे, माण्हू जॾहिं का नई शइ ॾिसंदो आहे, सुठी शइ ॾिसंदो आहे त माण्हू खे तजस्सुस थींदो आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन खे जो नवां कपिड़ा पातल आहे त के सहाबी आया, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कपिड़े खे हथ लाई ॾिसण। असां बि दुनिया में ॾिसंदा आहियूं, कंहिंजा लटा सुठा हूंदा आहिनि, पोइ माण्हू हथ लाइ ॾिसंदा आहिनि, अदा घणी वरितो थी, काथों वरितो थी, सुठो वॻो पातो थी। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ॾिठो, साहबा किराम ॾिसनि था पिया, वॻे खे हथ लाहिनि था पिया। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इरशाद फरमायो, लमनादिलु सअद इब्न उबादा अफज़ल मिन हाज़ा। पाण फरमायो तव्हांजो जेको दोस्त हुयो सअद इब्न उबादा फौत थी वियो आहे, अलाह जेके जन्नत में उनखे रुमाल पाराया न, उहे हिन दुनिया जे कपिड़े खां कई भाङा आला ऐं उत्तम आहिनि। दुनिया जे कपिड़नि खे छॾे ॾियो, आख़िरत जे कपिड़नि ते तव्हां निगाह कयो। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन इहा तालीम ॾिनी त दुनिया जूं इहे शयूं हूंदियूं, इस्तेमाल बि कबियूं, लेकिन इन्हनि शयुनि सां पंहिंजी दिलि नाहे अटकाइणी। इन दिलि खे अलाह जे ज़ात सां जोड़णो आहे, दीन सां जोड़णो आहे, निमाज़ रोज़े सां जोड़णो आहे, क़ुरान सां जोड़णो आहे, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे मोहबत सां जोड़णो आहे। इहा दिलि जॾहिं इन्हनि शयुनि सां आबाद थी वेंदी आहे इंसान जी, त पोइ इंसान हक़ीक़ी माना उन में कामयाब इंसान आहे। अलाह से तॾहिं इरशाद फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनू तक़ुल्लाह, ईमान वारो अलाह को डिजी करे ज़िंदगी गुज़ारियो। वल तंज़ुर नफ्सुम मा क़द्दमत लिग़द, सुभाणे जेका ज़िंदगी अचणी आहे उन जे लाइ कुझु इंसान सोचे। अॼु जी ज़िंदगी त इहा कुझु बि कोन्हे को। क़ुरान करीम में अल्लाह साईं इन आयत जे अंदरि क़यामत खे, आख़िरत खे सुभाणे करार ॾिनो आहे। आलिमन लिखियो आहे, अल्लाह साईं इन दुनिया जे सॼी ज़िंदगीअ खे उहा आख़िरत जे ज़िंदगी जे मुक़ाबले में हिकु ॾींहुं थो करार ॾे, ऐं उन ज़िंदगी खे काइनात खे त अलाए केतिरा साल थिया, अलाए कॾहिं खां वठी करे उहा काइनात जुड़ी ऐं केसी ताईं हलंदी का ख़बर कोन्हे का। इन्नल्लाह इंदहु इल्मु साअ, कॾहिं थी क़यामत अचे, यको इहा काइनात हलंदी, काइनात जी उमिरि कंहिंखे बि मालूम कोन्हे का। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन खे बि इल्मु कोन हो त हीअ दुनिया केतिरो वक़्तु हलंदी, पर इंसान जी ज़िंदगी त अञा मुख़्तसिर आहे। असां ऐं तव्हांजी ज़िंदगी त उहा अख छिंभ में गुज़री थी वञे। आमार उम्मती मा बैन सित्तीन इला सबीन, पाण फरमायो मुंहिंजे उम्मतिन जूं उमरियूं 60-70 सालनि जे विच ते हूंदियूं आहिनि। या मुख़्तसिर ज़िंदगी इंसान जी, उहा इन आख़िरत जे मुक़ाबले में काई हैसियत कोन थी रखे। अलाह तॾहिं इरशाद फरमायो, इंसानो सुभाणे जी जेका ज़िंदगी तव्हांजी अचणी आहे उन ज़िंदगी जे लाइ तयारी कयो। मुंहिंजा अज़ीज़ो, दुनिया जे लाइ जीअं असां पाण पतोड़ियूं था पिया, ईअं असां ऐं तव्हांखे आख़िरत जे लाइ बि सोचणु खपे। असां ऐं तव्हांखे फ़िक्र इहो हुजणु खपे त मुंहिंजी दुनिया जी इहा ज़िंदगी अलाह जे सुञाण वारी हुजे, अलाह जे ताल्लुक़ वारी हुजे, ज़िक्र अज़कार वारी हुजे, निमाज़ रोज़े वारी हुजे, क़ुरान वारी हुजे, दीनदारनि सां मोहबत वारी ज़िंदगी हुजे। इहा हक़ीक़ी माना में कामयाबी वारी ज़िंदगी आहे। बाक़ी ज़िंदगी त गुज़री वेंदी। इंसान गुनाहनि में जेकॾहिं गरक रही ज़िंदगी गुज़ारे तो अलाह पनाह में रखे, उहा बि गुज़री थी वञे। नेक इंसान जी बि ज़िंदगी गुज़री वञे थी पई, बुख ऐं बदहाली में बि गुज़री वेंदी, सुखनि ऐं ऐशनि में बि गुज़री वेंदी। पर हक़ीक़ी माना में कामयाब इंसान उहो आहे जेको इन ज़िंदगीअ खे अलाह जे रज़ा जे मुताबिक़ गुज़ारे। अलाह साईं असां ऐं तव्हांखे तौफ़ीक़ ॾे, असां जूं ज़िंदगियूं उहे अलाह जे ताल्लुक़ वारियूं हुजनि, अलाह जे नाले ऐं ज़िक्र वारियूं ज़िंदगियूं हुजनि।
कुरान सां असांजी दिलि आबाद हुजे, असांजा घर बि कुरान सां आबाद हुजनि। अॼु सूरत हाल ई आहे, असां मुस्लमाननि जे घरनि मां कुरान निकिरी वियो, असां मुस्लमाननि जे घरनि मां निमाज़ बि निकिरी वई आहे। पोइ असां रोऊं था पिया त घर में बरकत न आहे, जिते गुनाह थींदो उते बरकत न ईंदी आहे कॾहिं बि। अल्लाह साईं कुरान में इरशाद फरमाया, कुल हल उनब्बिउकुम अला मन तनज़्ज़लु शयातीन तनज़्ज़लु अला कुल्लि अफ़ाकिन नसीम। जिते गुनाह थींदो उते शैतान पंहिंजा चंबा ॼमाईंदो आहे, बरकत ख़तम थी वेंदी, नहुसत ईंदी। जिते नेकी थींदी, जिते अल्लाह जो नालो वठिबो, जिते क़ुरान पढ़ियो पढ़ायो वेंदो, उहो घर आबाद हूंदो, उन घर में मोहबतूं हूंदियूं, उन घर में सुकून हूंदो। पर जेकॾहिं इहे शयूं असां छॾींदासीं, पोइ ज़िंदगियुनि में सुकून बि ख़तम, मोहबतूं बि ख़तम। जहिड़ा इख़्तिलाफ़, नफ़रतूं, जिन, तावीज़, जादू, इहे सभु शयूं तॾहिं कहा कंदियूं आहिनि जॾहिं इंसान गुनाह कंदो आहे, अल्लाह जो नाफ़रमान थींदो आहे। त अल्लाह साईं असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾे त असांजी ज़िंदगी उहा अल्लाह जे ताल्लुक़ वारी हुजणु खपे। मां जेको अर्ज़ु कयो अल्लाह साईं पंहिंजे बारगाह में क़बूल फरमाए, असांजे तव्हांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।